तहरीक इंसाफ जे वधीक 35 क़ौमी असेंबली मेंबरनि जो इस्तीफ़ा मंज़ूर। उस्मान तरकई, अंदलीब अब्बास, मलिका बुखारी जी इस्तीफ़ा मंज़ूर थी वई। तहरीक इंसाफ जे इस्तीफ़ाऊं ॾींदड़ मेंबरनि जो अंक वधी 81 थी वियो। इलेक्शन कमीशन भी वधीक 35 मेंबरनि खे डी नोटिफाई करे छॾियो। पीटीआई तरफ़ां इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी बदनीयती ते ॿधल करार। अॻवान चवण आहे त इम्पोर्टेड हुकूमत मुल्क खे तबाही तरफ़ धिके छॾियो आहे। मुल्क खे बहराननि मां कढण जो वाहिद हल आम चूंडूं ई आहिनि। स्पीकर इज्तिमाही तौर इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण खां लवाए रहियो आहे। प्रोजेक्ट इमरान खान खां मुल्क खे पाक करण इत्तेहादी हुकूमत जी वॾी कामयाबी आहे। महांगाई, मुआशी तबाही ऐं सियासी अदम इस्तेहकाम जो ज़िम्मेवार इमरान खान ई आहे। 2018 में मुल्क ते मढ़ियल चूंडुनि जी ॻाल्हि करे सघनि था, पर हिसो नथा वठी सघनि। मरियम औरंगज़ेब इमरान खान नाकामियुनि जो प्लान क़ौम खां वठी रहियो आहे। मईशत बहाल थींदे ॾिसी इमरान खान पंजाब ऐं केपी असेंबली टोड़ी। एहसन इकबाल। कराची जे मेयर बाबति अञा फ़ैसिलो करण जो वक़्तु नाहे। केएमसी जो हाउस मुकमल थियण ऐं कसम खणण खां पोइ मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड थींदी। ख़ाली सीटुनि ऐं मख़सूस सीटुनि ते चूंड खां पोइ पीपी को फ़ैसिलो कंदे। शहरनि पीटीआई खे रद्द करे इमरान खान मां बेज़ारी जो इज़हार कयो। पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो। हैदराबाद में हथियारबंदनि सिंध यूनिवर्सिटी जे ड्राइवर खे क़त्ल करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ ड्राइवरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। एसएसपी खां रिपोर्ट तलब। हैदराबाद इलाइक़े सिविक सेंटर वटि बि हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल। हथियारबंदनि 35 वरनि जे राजा खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। बुलड़ी शाह करी में हिक ई ख़ानदान जा वधीक ॿ ॿार। उरड़ी सबब फोत अंग वधी 3 थी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त उरड़ी वबाए सूरत अख़्तियार करे वरिती आहे। सिहत खातो बीमारी बाबति नोटिस वठण लाइ तयारु नाहे। रानीपुर में बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। अॻवान जो चवणु आहे त शहर में बदमनी वधी वई आहे। चोरी ऐं फुरलुट जा वाक़िया आम थी विया आहिनि। पुलिस मोटरसाइकिल फुर जा जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। हैदराबाद में हथियारबंदनि सिंध यूनिवर्सिटी जे ड्राइवर खे क़त्ल करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ ड्राइवरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। एसएसपी खां रिपोर्ट तलब। हैदराबाद इलाइक़े सिविक सेंटर वटि बि हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल। हथियारबंदनि 35 वरनि जे राजा खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। बुलड़ी शाह करी में हिक ई ख़ानदान जा वधीक ॿ ॿार। उरड़ी सबब फोत अंग वधी 3 थी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त उरड़ी वबाए सूरत अख़्तियार करे वरिती आहे। सिहत खातो बीमारी बाबति नोटिस वठण लाइ तयारु नाहे। रानीपुर में बदमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। अॻवान जो चवणु आहे त शहर में बदमनी वधी वई आहे। चोरी ऐं फुरलुट जा वाक़िया आम थी विया आहिनि। पुलिस मोटरसाइकिल फुर जा जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे।